जिक्र कंदा आहियूं रानीपुर जी पिराणी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद बाद क़त्ल कयल निगरी फातिमा फड़ो जो चालीहो JWC तरफ़ां संदसि ॻोठु अली मोहम्मद फड़ो में मल्हायो वियो। JWC क़यादत ऐं शहीद निगरी जे वारसनि तरफ़ां न्याणी फातिमा जी क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी दुआ घुरी ऐं JWC तरफ़ां ॻोठु अली मोहम्मद फड़ो में जलसो पिणु कोठायो वियो, जंहिंमें शहीद निगरी जे खून सां इंसाफ़ ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सीलात ॾिसूं था फ़हीम बबर की रिपोर्ट। इन ज़ालिमनि पीरनि खे फाईअ जे फंदे ते लटकाइजे, इन्हनि फिरौननि खे इहो ॿुधाइजे त तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे। मुसाई पूरो पाकिस्तान गॾु आहे, मां हिसाब वठंदमि, मां कॾहिं बि बश्क न कंदीसांनि। रानीपुर जी पीराणी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद बाद क़त्ल कयल निगरी फातिमा फड़ो जो चालीहो JWC तरफ़ां संदसि ॻोठु अली मोहम्मद फड़ो में मल्हायो वियो। JWC क़यादत ऐं शहीद निगरी जे वारसनि तरफ़ां न्याणी फातिमा जी क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। JWC तरफ़ां ॻोठु अली मोहम्मद फड़ो में जलसो पिणु कोठायो वियो, जंहिंमें तनज़ीम जे मर्कज़ी अॻवाननि ऐं कारकुननि, शहीद न्याणी जी अमड़ शबनम ऐं वालिद नदीम फड़ो, समाजी अॻवान आयशा धारेजो, जमायत इस्लामी अॻवान असदुल्ला भुट्टो, सिंध बार काउंसिल जे अॻवान अब्दुल सत्तार लोराणी, सर्जन डॉक्टर लेखराज समेत ॻोठ वारनि ऐं इलाइक़े वासियुनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जलसे दौरान शहीद निगरी जे खून सां इंसाफ़ ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान कयो वियो ऐं ठाराव पास करे मुतालबो कयो वियो त केस में नामज़द जवाबदार हिना शाह खे गिरफ़्तार कयो वञे। हक़ीक़ी DNA जी रिपोर्ट पधरी कई वञे, ॻोठ में फातिमा फड़ो जे नाले सां स्कूल क़ाइमु कयो वञे ऐं शहीद न्याणी जे वारसनि जी माली सहायता बि कई वञे। उन मौक़े ते शहीद फातिमा फड़ो जे वालिदैन सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू पंहिंजी न्याणी जे खून जो सौदो न कंदा ऐं इंसाफ़ हासिल थियण ताईं पंहिंजी वेठ जारी रखंदा। ॿियो जेको अवाम मूंसां साथ ॾिनो आहे हिननि जो मां शुक्रगुज़ार आहियां। ॿियो मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे त जीअं मुंहिंजे नियाणीअ जो क़त्लु थियो आहे, इहो हिन ई हुकूमत में उकलायो वञे ऐं हिननि खे सज़ाऊं ॾिनी वञे। मुंहिंजी इहा ई आख़िरी ख़्वाहिश आहे त हिन खे हिन निगरान हुकूमत में केस फाइनल कयो वञे। हीउ ॾाढो सुठो प्रोग्राम थियो आहे फातिमा जे बारे। फातिमा जे महिमाननि जे अचण जी मूंखे ख़ुशी थी आहे। मां हिन सां साथ निभाईंदमि, जीअं हिननि मूंसां साथ निभायो आहे मां बि साथ निभाईंदीसांनि। ॾुख जहिड़ी बि ॻाल्हि आहे, ॾुख बि थिए थो फातिमा जो, उहा दर्दनि जी मुअल आहे। अड़े मां नथी ॻाल्हाए सघां रे। इंसाफ़ मिलंदो, मां वठंदमि इंसाफ़। मुसाई पूरो पाकिस्तान गॾु आहे, मां हिसाब वठंदमि। पीर फयाज़ चा खे, असद चा खे, हिना शइ खे मां फांसीअ ते चाढ़ण थी चाहियां। मां कॾहिं बि बश्क न कंदीसांनि। न असां अकेला न आहियूं, अकेली थींदसि बि न। फातिमा जे सिंध सॼीअ सां गॾु हूंदमि, जीअं फातिमा सां सिंध सॼी गॾु आहे तीअं मां गॾु हूंदीसांनि। मरां त मरां फातिमा जे भाउनि भेनरुनि सां मां गॾु आहियां। समाजी अॻवान आयशा धारेजो सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुतालबो कयो त हिना शाह खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। अॼु JWC जे तरफ़ां जेको आहे फातिमा जो चालीहे जो ॾींहुं मल्हायो वियो आहे, जंहिंमें सभु सिविल सोसाइटी हुजे, वकील हुजनि, एक्टिविस्ट हुजनि, डॉक्टर्स हुजनि, सभु गॾु आहिनि ऐं इहो पैगाम पहुचाए रहिया आहिनि। सभ खां वॾी ख़ुशीअ जी इहा ॻाल्हि आहे त फरड़ो क़बीलो पूरो मुकमल ज़ात उहा जेकी आहे उहा गॾु आहे ऐं उहा बिरादरी पंहिंजे फातिमा जे वारसनि सां बीठी आहे ऐं उन्हनि जो बि इहा ई डिमांड आहे त मुख्य कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार थियनि। JWC जे मर्कज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली, शौकत नुनारी, ज़फ़र अबड़े, नज़ीर पावर ऐं ॿियनि चयो त हू पहिरें ॾींहं खां शहीद न्याणी जे वारसनि सां गॾु आहिनि ऐं इंसाफ़ थियण ताईं साणनि गॾु हूंदा। JWC तरफ़ां शहीद न्याणी सिंध जी फातिमा फड़ो जो चालीहो JWC तरफ़ां संदसि ॻोठ में मल्हायो पियो वञे। असांजो मक़सदु इहो आहे त शहीद न्याणीअ खे जेको बेगुनाह बेदर्दीअ सां क़त्लु कयो वियो, उनजो अञा ताईं जेके हिकु जवाबदार आहे हिना शाह गिरफ़्तार न थी सघी आहे। जॾहिं त जेके DNA जा जुज़ा आहिनि उहे बि अञा ताईं जेके मशकूक बणियल आहिनि, उन सां गॾो गॾु हिन केस खे तमामु घणो सुस्त रफ़्तारी सां हलियो थो वञे। हिन जे वालिदैन खे, हिन जे वारसनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, कूड़ा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। उनजे करे JWC अॼु हिन जो जेको चालीहो ॻोठ में मल्हायो आहे, असांजी
डिमांड आहे त जेकी हिना शाह आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। शहीद नियाणीअ जे नाक थियल खून जे इंसाफ़ जे लाइ ही सभु माण्हू आया, छो त जेके कातिल आहिनि उहे तमामु पावर रखंदड़, पैसो रखंदड़ ऐं वॾियूं ताक़तूं आहिनि। हे हिकिड़ी ग़रीब जी नियाणी अपी पाऊं बेवस बेसहारा, सो हुनजे करे JWC जेको आहे उहो बेवसीलनि जो हिकिड़ो वसीलो साबित थियो। इन जज़्बे सां आया आहिनि त जीअं कीअं ॿी फातिमा सां अहिड़ो ज़ुल्म न थिए, तंहिंजे करे हिन महिल ताईं हिना शाह जेका आहे उहा गिरफ़्तार न थी आहे, उनखे बि गिरफ़्तार कयो वञे। जलसे में शरीक ॿियनि अॻवाननि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे JWC जी जिदोजहद ऐं मुस्तक़िल मिज़ाजी ते ख़िराज पेश कयो। केस आहे उहो स्पीडी ट्रायल हलायो वञे, उन्हनि खे जेको आहे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं असां फातिमा फरोडो जे वारसनि सां जेको आहे वकला बिरादरी, सहाफ़ी बिरादरी, JWC ऐं ॿियूं काफ़ी सभई तंज़ीमूं उन्हनि सां गॾु आहिनि ऐं इंशा ताला जेसीं ताईं केस जी फतवा नथी अचे असांजो साथ हिननि सां। जेको असां फातिमा फरोडो जे ॻोठ में 40 जी तकरीब ॻोठे हुई, बिल्कुलु बहितरीन अमल आहे, छो त JWC हमेशह उन फ़र्ज़ सां गॾु आहे जंहिं फ़र्ज़ ते ज़ुल्म थिए थो, चाहे सिंध जे कंहिं कुॾ कुॾुस में जो JWC हमेशह पंहिंजे जेको सिंध जी मज़लूम आवाम सां गॾु रही आहे, हुनजो आवाज़ खां पहिरें ॾींहं तां फातिमा फरोडो जे केस खे JWC हुनखे फॉलो करे रही आहे। असांजो अॼु इन प्लेटफॉर्म ते वरी बि इहो हूंदो त जेको आहे सो हिन केस में जेके बि मुलज़िम आहिनि हुनखे गिरफ़्तार कयो वञे, जेको ऐं हुनखे जेको सज़ा ॾिनी वञे। अॼु शहीद फातिमा फरोडो जे 40 अॼु हिते JWC जी तरफ़ां मल्हायो वियो। उन में असां सभिनीनि दोस्तनि वकीलनि जेके बि हिते शिरकत कई, सिर्फ़ु इहा ई डिमांड कई त जेके ज़ालिम कातिल जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे फाई ॾिनी वञे। तकरीब में एडवोकेट अमर इम्तियाज़, उस्ताद नूर मोहम्मद फरडो समेत इलाइक़े वासियुनि हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। जंहिं ते तकरीब दौरान JWC तरफ़ां लंगर जो बंदोबस्त पिणु कयो वियो। कैमरा टीम ऐं साथी रिपोर्टरनि सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, खानवान। मुंहिंजे नियाणीअ जो क़तलु थियो आहे इहो हिन ई हुकूमत में उकलायो वञे ऐं हिननि खे सज़ाऊं ॾिनी वञे। मुंहिंजी इहा ई आख़िरी ख़्वाहिश आहे त हिनखे हिन निगरान हुकूमत में केस फाइनल कयो वञे। पूरो पाकिस्तान गॾु आहे, मां हिसाब वठंदमि, मां कॾहिं बि बश्क न कंदीसांनि।